महिरबानियूं एडवोकेट सादिक बुलेद साहब। साईं जामशोरे वाइस जो सिलसिलेवार प्रोग्राम आहे। सवाल असांजो जवाबु अवांजो उन में अॼु अवां खां सुवाल आहे त जामशोरे जा मसइला बि ॾिसो पिया हर आए ॾींहुं वधंदा पिया वञनि, पर वक़्त ब वक़्तु हितां जा जेके रहवासी आहिनि उहे एतिजाज पिया कनि, वॾियूं तहरीकूं पिया हलाइनि, वॾा जेके आहिनि सो हिकिड़ा स्ट्रगल थियनि पिया। तंहिं हूंदे बि उन्हनि जो सॾु जेको आहे सो शायदि ऐवाननि ताईं पहुचे नथो, शायदि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ताईं पहुचे नथो, शायदि जेके असांजा हितां जा आहिनि जेके वाली वारस उन्हनि ताईं नथो पहुचे। त उन सॾु ओसि ताईं न पहुचण जो छा सबबु आहे? ऐं छा था सम्झो त हिननि जे सॾ खे जेको आहे सो वर्णायो छो नथो वञे? महिरबानी सोहल जोयो साहब। ॻाल्हि ई ईअं आहे त साइंस जा शागिर्द आहियूं असीं, ऐं साइंस चवे थी त एवरी एक्शन हैज़ इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन। इहो थी कोन थो सघे त तव्हां को अमल कयो ऐं उनजो को बि अपोज़िट रिएक्शन न थिए। रही ॻाल्हि इहा त जामशोरे जे जेके रहवासी जेके पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कनि था, उन्हनि जो आवाज़ु सभिनी ताईं पहुतल आहे, चूंडियल नुमाइंदनि ताईं पहुतल आहे, ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि ताईं पहुतल आहे। पर ओवरऑल हिकिड़े क़िस्म जी जेका माठार आहे उन जा पाण सभु ज़िमेदार आहियूं। मां सम्झां थो त जामशोरे में जंहिं नोयत जा मसइला आहिनि ऐं उहे एॾा पेचीदा ऐं एतिरा जेके पुराणा मसइला आहिनि, ॼाणी वाणी जामशोरे जे माण्हुनि खे उन्हनि मसइलनि में मुंझायो ऐं फासायो आहे त जीअं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके हितां जी ब्यूरोक्रेसी आहे ऐं हितां जा जेके माफ़ियाऊं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु को सघारो आवाज़ु न उथे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे ऐं इहो सम्झां थो त जामशोरे जा माण्हू तमामु ज़बरदस्त पंहिंजी वस विताए जदोजहद हलनि पिया, पर पंहिंजे हक़नि जे लाइ जेतिरो आवाज़ु उथारणु खपे उहो आवाज़ु असां कोन उथारियो आहे। असांखे तमामु वॾी जदोजहद करणी पवंदी ऐं सियासत में इन समाजत में इहो करिणो पवंदो त हमेशह प्लानिंग उहा डिघी हूंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं जेके जदोजहदूं आहिनि उहे तमामु डिघियूं थी वेंदियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि असांखे नाउमीद थियणो न आहे। असां पुरुमीद आहियूं त जामशोरे जा जेके मसइला आहिनि उहे ज़रूरु हल थींदा। जामशोरे जे ॿारनि खे सुठी तालीम बि ज़रूरु मिलंदी, जामशोरे जा रोड रस्ता बि ज़रूरु ठहंदा, जामशोरे में ड्रेनेज जो निज़ाम बि ज़रूरु ठहंदो, जामशोरे जे माण्हुनि खे बिजली जो ऐं गैस जो बि सुठो इंफ्रास्ट्रक्चर मिलंदो, ऐं जामशोरे जे माण्हुनि खे सुठा रोड रस्ता मिलंदा, ऐं जामशोरे में ज़रूरु हिकिड़ो अमन अमान थींदो। ऐं जामशोरो जेको अमुन जे हवाले सां ऐं हवाउनि जे हवाले सां जेको मशहूरु शहरु आहे, त जामशोरे जा माण्हू ज़रूरु उहा पंहिंजी जेका पुरअमन ज़िंदगी आहे उहा इंजॉय कंदा ऐं जामशोरे जा मसइला उहे ज़रूरु हल थींदा। ऐं सियासी शागिर्द जी हैसियत सां, साइंसी शागिर्द जी हैसियत सां इन ॻाल्हि में जो पुरुमीद आहियां त जामशोरे जा मसइला उहे ज़रूरु हल थींदा ऐं जामशोरे जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि ऐं उन्हनि जो जेको आवाज़ु आहे उहो चूंडियल नुमाइंदनि ताईं ज़रूरु पहुतल आहे ऐं असीं पुरुमीद आहियूं त इहे मसइला ज़रूरु हल थींदा। महिरबानियूं एडवोकेट सादिक बुलेद साहब जो अवां जामशोरे वाइस जे सिलसिलेवार प्रोग्राम सवाल असांजो जवाबु अवांजो में कंट्रीब्यूट कयो जामशोरे जे मसइलनि जे हवाले सां। तमामु जल्द वरी हिकु नए सुवाल सां अवां अॻियां हाज़िर थींदासीं।